नाज़रीन हिते अव्हांखे इंतिहाई अफ़सोसनाक ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त पाकिस्तान रेंजर्स ऐं सिंध पुलिस गॾियल कार्रवाई करे 5 नौजवाननि खे शहीद ऐं 3 खे शदीद ज़ख़्मी करे मरणी करे छॾियो आहे। वाक़ियो सकरण लॻ ॻोठ माड़ी जलमाणी में पेश आयो आहे, जिते पाकिस्तान रेंजर्स ऐं सिंध पुलिस झूने क़ौम परस्त अॻवान हाजी रजब अली जलमाणी जे घर ते चढ़ाई करे चादर ऐं चारदीवारी जो तक़दुस पामाल करे खेसि गिरफ़्तार करण ते चाहियो, पर हाजी रजब अली जलमाणी घर में मौजूद न हो, जंहिं मक़ामी ॻोठाणनि पारां रेंजर्स ऐं पुलिस जे इन अमल जी मज़म्मत करे खाइन चढ़ाईअ जो सबबु पुछा कयो, जंहिं ते ॻोठ जे इन्ही शाहिदनि मूजिबि ॿिन्ही फोर्स सिधियूं गोलियूं हलाए 5 ॻोठाणनि खे शहीद करे छॾियो। वाक़े जो इतला मिलंदे ई हमदर्द फ्री एम्बुलेंस सर्विस जी रेस्क्यू टीम इक़बाल सिंह जी अॻवाणीअ में ॻोठ माड़ी जलमाणी पहुची लाशनि ऐं ज़ख़्मियुनि खे तालका अस्पताल सकरण पहुचायो, जिते ज़रूरी कागज़ी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। फोतियुनि में अक्कन वलद अलहदास जलबाणी, मेहार वलद शहमीर जलबाणी, सज्जाद अली जलबाणी ऐं निज़ामुद्दीन जलबाणी, जॾहिं त ज़ख़्मियुनि में इमामुद्दीन जलबाणी, अलहदास जलबाणी, सारंग जलबाणी ऐं अली नवाज़ जलबाणी शामिल आहिनि। होॾां जलबाणी बिरादरीअ पारां लाश क़ौमी शाहिरा ते रखी रोड गिलाफ करे वियो आहे, जंहिंजे करे ॿिन्ही पासनि खां रोड बंदि हुअण करे सवे गाॾियूं बीही वियूं आहिनि। जलबाणी बिरादरी जो चवणु आहे त जेसीं इंसाफ़ न थींदो, सिंध पुलिस ऐं पाकिस्तान रेंजर्स फोर्सिस जे ख़िलाफ़ कार्रवाई न थींदी, तेसीं क़ौमी शाहिरा ब्लॉक रहंदो।